यही उहे जॻहियूं आहिनि, यही उहे सत्संग जा स्थान आहिनि जाते हे जेके मस्तक जी हथनि जी जेके भाग्य आहिनि न, रेखाऊं आहिनि, इहे बि बदलजी सघंदियूं आहिनि। ॿियो काथे न भाई। कई जन्मनि जा दुख असांखे सताईंदा आहिनि, पर अगरि कोई सच्चे भाव सां श्रद्धा सां प्रभुअ जी भक्ति करे, सतगुरनि जी दर जी सेवा करे, त उहे कई जन्मनि जा दुख सुख में बि बदलजी सघंदा आहिनि। चओ हरे राम। इहो ई त फ़ाइदो आहे, ॿियो कोई फ़ाइदो थोड़ी आहे। गुरु अमरदास साहिब जन टीं पातशाही, उन्हनि वटि हिकु बार ईअं वार्षिक कुछ उत्सव हुयो, मेलो हुयो। परियों परियों खां संगत आई। हिकिड़े शहर मां जथो आयो, जथो यानी सम्झो था कुछ 50-60 ॼणा, 40 ॼणा, 50 ॼणा, उहे सभु बढ़िया भक्त जन जेके हुया, सेवक उन दर जा, उहे सभु पंहिंजो प्रोग्राम ठाहे करे ऐं उन दर ते पहुता सेवा करण जे लाइ। आया कुछ ॾींहंनि जे लाइ आया हुया। उन्हनि में हिकिड़ो गुरुअ जो सेवक हुयो जंहिंजो नालो भाई मनसाराम। छा नालो भाई? मनसाराम। नालो यादि रखिजो भाई, है न? मंगलूराम ॿुधी ॿुधी करे केवल मंगलूराम यादि न रखिजो। चओ हरे राम। भाई मनसाराम उहो आयो संगत सां गॾु। त उनजे मन में हिकिड़ी आस बि हुई कि मां गुरुअ जा दर्शन इन जे लाइ तो करण वञा कि मूंखे हिकिड़ो नयो कमु चालू करणो आहे, शुरू करणो आहे, व्यापार। गुरुअ खां आज्ञा बि वठां थो, दर्शन बि करे थो अचां, आशीष मिलंदी, बख़्शीश मिलंदी, कृपा थी वेंदी, थोड़ी घणी सेवा भी करे तो अचां। त आया हुया कुछ 10 ॾींहंनि जे लाइ। चओ हरे राम। 10 ॾींहं जॾहिं मेले के पूरा थिया, गुरु साहब संगत सां मिलन पिया। हिक हिक संगत अची उन्हनि सां मिले, अची मोकल वठे, साईं हाणे आज्ञा ॾियो असां पंहिंजे शहर वञूं। 10 ॾींहं पूरा थिया, सेवा करे, भक्ति करे, वरी जल्दी घुराए जो असांखे पंहिंजे दर ते सेवा जे लाइ। त सतगुरु सभिनीनि ते आशीर्वाद कनि, सभिनीनि खे प्रसाद ॾियनि, खूब प्रेम ॾियनि। चयूं भाई सॼी संगत खे आज्ञा आहे, सभिनीनि सेवादारनि खे छुट्टी आहे कि वञो पंहिंजा पंहिंजा कम संभालियो, वञी करे भक्ति जो प्रचार कयो, धंधे पाणीअ में लॻो, घर गृहस्थी संभालियो। सभिनीनि खे मोकल आहे, भाई मनसाराम खे मोकल कोन्हे। चओ हरे राम। ऐं विश्वास कंदो, सभिनीनि खां वधीक उनखे तकड़ हुई कि 10 ॾींहं पूरा थियनि त मां जल्दी निकिरां। चओ हरे राम। है न? कोई अहिड़ा बि शूरवीर हूंदा वर्सी जा, जल्दी 3 ॾींहं थियनि यार, जल्दी वञी करे धंधे पाणी में लॻूं, 3 ॾींहं हिते सेवाउनि में लॻाए था छॾनि। चओ हरे राम। ओड़ो हुयो उहो, उनजे मन में इहो हुयो जल्दी 10 ॾींहं पूरा थियनि त मां पंहिंजे कमकार नयो जेको शुरू करणो आहे उन में वञी लॻां। भाई मनसाराम खे आज्ञा कोन्हे, उहो हिते ई रहे। उहो हथ जोड़े आयो वीचारो निमाणो कि सतगुरु मूंखे त सभिनीनि खां वधीक जल्दी हुई वञण जी। चयो न भैया तुंहिंजो समय न थियो आहे, तोखां ॿी सेवा वठणी आहे। साईं घणा ॾींहं घणा कलाक ॿिया रहा? चयो 10 ॾींहं ॿिया रहो। मार ही त 10 ॾींहं ॿिया, पर हाणे गुरुनि जे साम्हूं कोई कीअं चए। चओ हरे राम। ठीकु आहे साईं, 10 ॾींहं ॿिया बि रहियो, सेवा कई उन भाव सां। पर रोज हिकिड़ी ॻाल्हि मन में ईंदी कि जल्दी 10 ॾींहं पूरा थियनि त मां पंहिंजे घर वञा, घर गृहस्थी संभालियां, नयो कमु शुरू करणो हुयो। पहिरियों ई 10 ॾींहं ॿिया देरि थी वई आहे, जल्दी 10 ॾींहं पूरा थियनि। कंदे कंदे इहे 20 ॾींहं बि पूरा थी विया। साईं हाणे मूंखे आज्ञा आहे। चयो हा भाई मनसाराम, ॾाढे प्रेम सां तूं सेवा कई आहे, ॾाढे भाव सां, सिक श्रद्धा सां। असां ॾिसूं था रोज तुंहिंजो दिन ब दिन भाव वधंदो थो वञे। हिकिड़ो कमु कर, 10 ॾींहं ॿिया बि रहो, वरी सेवा कर। चओ हरे राम। असांजी बि इच्छा आहे 3 ॾींहं तव्हांखे घुरायो आहे, 3 ॾींहं ॿिया रहो। न साईं, हे ॾिसंदा आहिनि पहिरियों भई ताड़ियूं हलाइणी आहिनि, हलो 4 माण्हुनि हलाई आहे त 8 ॿिया बि हलाए वठो। ख़बर आहे कोन रहंदो तव्हां 6 ॾींहं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे 10 ॾींहं ॿिया सतगुरनि चई छॾिया, आवाज न निकिती। ठीकु आहे साईं। पोइ त पीठ पीछे ॾाढो पियो ॻाल्हाए, पर ओॾी महिल कुझु न चयो। 10 ॾींहं ॿिया हुन सेवा कई, 30 ॾींहं थी विया। वरी जॾहिं मोकल वठण आयो त संत खिलण लॻा। हा भाई छा थियो, 10 ॾींहं पूरा थिया? चई हा साईं, 10 कीअं, 30 ॾींहं थी विया पूरा।
सेवा कंदे कंदे हाणे त मूंखे आज्ञा ॾियो, मोकल ॾियो, मुंहिंजो घर परिवार आहे, ॿार बच्चा आहिनि, सभु उन्हनि खे बि मां थोरो वञी ध्यानु ॾियां, कमकार शुरू करणो हुयो। चई आयो आहियां त हाणे भगवान जे नाले ते चालीहो करे वञे। चओ हरे राम, यानी 10 ॾींहं ॿिया रहो। पर हिकिड़ी उन ते कृपा थी वई जेकी असां कथा में ॿुधियोसीं कि पहिरियों जॾहिं जीअं जीअं सतगुरु 10 ॾींहं वधाइनि पिया त उनखे लॻे पियो जल्दी 10 ॾींहं थियनि, अरे हा कीअं चवां। पर हिन बार मन में न आयो, छो जो 3 ॾींहंनि में त भगवान एतिरी कृपा करे वरिती कि उनखे सेवा में आनंद अचणु लॻो, भक्तीअ में मौज अचणु लॻी। इच्छा त हुनजी बि न पई थिए कि मां सतगुरुअ जो दर छॾे वञा। ठीकु आहे साईं, हाणे तव्हां हेॾा ॾींहं रहियो आहे, 10 ॾींहं ॿिया सही, 10 ॾींहं वरी सेवा कई। चओ हरे राम। 40 ॾींहं जॾहिं पूरा थिया, मोकल वठण आयो, सतगुरनि मोकल ॾिनी कि हाणे वञ भाई तूं वापसि वञ। जॾहिं वापसि पियो वञे पंहिंजे शहर त कथा ईंदी आहे कि ॾाढो मन में वीचार हले कि मां वियो कुझु ॾींहंनि जे लाइ, हेॾा ॾींहं सतगुरनि राहे छॾियो, कमाल, हेॾा ॾींहं था राहे छॾनि, हाणे त भैया मुश्किल आहे, अॻिले बार मुश्किल ई वञा, मां लाइव ॾिसी वठंदुमि सत्संग, पर वेंदुमि मुश्किल, न त 10 करे करे 40 ॾींहं उन्हनि राहे छॾियो। मुश्किल आहे इहो। रस्ते भर चवंदो वियो, घर पहुचा शहर पहुतो, नगरवासी पहिरियों मिलिया, अरे मनसा राम एॾा ॾींहं पोइ आयो आहियां भाई, चई छा कयां, गुरुनि रोके छॾियो। हिकिड़े माण्हू, भले माण्हू चयो, अरे तो ते गुरुअ ॾाढी वॾी कृपा कई, तोखे रोके छॾियो। छो, छा थियो भाई? ठीक, तोखे ख़बर आहे जेको तूं कमु शुरू करण वारो है? हा, कई ॿिया बि वॾा सेठियूं उहो कमु शुरू करण वारा हुया, हा, सभिनीनि खे घाटा पिया अथई, सभिनीनि खे घाटो थियो आहे व्यापार में। तूं हिते हुजे हा त तूं बि शुरू करे हा, तोखे बि छा पया, घाटो पया। चओ हरे राम। उहो डुकंदो वापसि आयो, पंहिंजे गुरुअ जे दर ते अची चरणनि ते किरियो, चई सतगुरु ही कहिड़ी लीला आहे तव्हांजी? त गुरु अमरदास साहिब जन खिलण लॻा, चयूं हा भाई, जॾहिं तूं 10 ॾींहं पहिरियों सेवा कया, सेवा जा तुंहिंजा गुज़रिया, त असां ॾिसी वरितोसीं कि जेको तूं व्यापार करण वारो आहे उन में तोखे छा थियण वारो आहे, घाटो थियण वारो आहे, नुक़सान थियण वारो आहे। ऐं एतिरो कोई नंढो नुक़सान न, तुंहिंजा 40 साल ॾाढा दुख में निकिरनि, ॾाढो कष्ट अचे हा, परिवार खे बि लोड़णो पए हा, ॾाढी तकलीफ़ थिए हा, धन भी बर्बाद थे, समय अलग बर्बाद थे, पर तो ते दया अची वई कि तू गुरुअ जे दर जी थोड़ी सही, भले बेमन ही सही, सेवा कई आ तो तोखे 40 ॾींहं राहे करे 40 सालन जो दुख कटे छॾियोसि। ओ परमात्मा, उन परमात्मा 40 ॾींहंनि जी सेवा जो फल तोखे ॾिनो आहे कि उहो सभु तुंहिंजा घाटा ख़तम। चओ हरे राम। हाणे ॿुधायो, कोई सम्झी सघंदो लीला? सेवा जी बेअंत महिमा है, भक्ति जी कथा कीर्तन जी बेअंत महिमा है। कोई भाव रखे बस, लाभ त ईअं बि थींदो आहे, पर भाव रखण सां विशेष लाभ थी वेंदो आहे। चओ हरे राम।